वालेकुम दोस्तों, हींअर असांजी अल्हम्दुलिल्लाह लारकाणे जी तरफ़ तैयारी आहे। ये मुझो दोस्त डॉक्टर गुलाम कादर सूमरो ऐं मुझो नंढो पुट मोहम्मद उस्मान ऐं ये फ़कीर हाणे हाईवे ते चढ़िया आहियूं। असां इंशाअल्लाह लारकाणे जी तरफ़ रवान तव्हां आहियूं। रस्ते में जेका जिथे भी स्टॉप वग़ैरह कयोसीं, चांहि वग़ैरह पीसीं त उहा ॻाल्हि इंशाअल्लाह शेयर कंदा हलंदासीं। अल्लाह साईं भलाई कंदो। दुआ कजो सफ़र में अल्लाह साईं आसानी फरमाए, आमीन। अस्सलाम वालेकुम। मदाई ताज जो पंप है जथों गाड़ी में तेल वेल भरायूं पिया। जाम छोरे रोड ते ताज जो पेट्रोल पंप है। अदा हींअर जाम छोरे जी सिंधु दरिया, सिंध जी जान उनके क्रॉस करे रहे हैं सिंधु दरिया के। अल्लाह से मेहरबानी कई है इन दरिया जो तकरीबन 10-15 पुल जिथों दरिया निकरे तो आज़ाद कश्मीर मां बल्तिस्तान मां ओस ताईं सफ़र किया आहे। उन्हनि जे मुख़्तलिफ़ पुलनि ते अल्लाह से मेहरबानी कई आहे। ऐं असांजी सिंध जी शहर जो हैसियत रखे थो दरिया आहे सिंध। असांजे लाइ वॾो अहम आहे सिंधियुनि जे लाइ। क्रॉस करे वियासीं। अल्हम्दुलिल्लाह हींअर जाम छोरे शहर में अची विया आहियूं। ओवर हेड ब्रिज क्रॉस करे लारकाणे जे रोड ते चढ़ंदासीं। इंडस हाईवे इन जो नालो आहे, इंडस हाईवे। ही कराची खां पेशावर ताईं जो शॉर्टकट रस्तो आहे, तमामु शॉर्ट पेशावर ताईं जो रस्तो आहे। इंडस हाईवे सिंधु दरिया सां गॾोगॾु हले थो, इन जे करे बि हिन जो नालो इंडस हाईवे आहे। इन जे वेझो 10-15 किलोमीटरनि जे फ़ासिले ते सिंधु दरिया। जाम शोरो शहर जो स्टॉप है जिथे बसियूं वग़ैरह बेंदियूं। जिथों लारकाणो कराची जी H1 जो रस्तो आहे, हिते ही बसियूं मुसाफ़िरनि के जाम शोरे वारनि खे हिते लाहींदियूं ऐं हितां ई चढ़ंदियूं आहिनि। अल्लाह साईं रहम करे। अॻियां हिकु रेतीअ जी ट्रक आहे जेका कल्टी थी वई आहे। रस्तो सॼो बंदि थी वियो आहे। लम्स यूनिवर्सिटी है, लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी, ये उन जो गेट है। क्रॉस कयूं पिया। हींअर असीं सिंध जे तारीख़ी शहर सेवण शरीफ में दाख़िल थी चुका आहियूं। ये अल्हम्दुलिल्लाह औलिया अल्लाह जी ज़मीन है। हिते हिकु मर्द कलंदर बुजुर्ग हज़रत उस्मान मरवंदी रहमतुल्लाह अलैह मारूफ़ कलंदर शहबाज जी आरामगाह भी हिते आहे। हिन शहर जी हिकु ॿी तारीख़ बि आहे त हिन जे हिकिड़े किनारे ॾांहुं
सिंधु दरियाव क्रॉस करे रहियो आहे ऐं ॿिए पासे ॾांहुं हिकु पहाड़ी सिलसिलो आहे, पहाड़ आहे। हिन शहर जी इहा बि ख़ासियत आहे ऐं सिंध जे क़दीम शहरनि में शुमारु थिए थो माशाअल्लाह। हिन वक़्तु असां दाख़िल थी चुका आहियूं सेवण शरीफ़ में ऐं इंशाअल्लाह सेवण शरीफ़ खे क्रॉस करे पंहिंजो अॻिते जो सफ़र जारी सारी रखंदासीं। अलाह साईं असांजो मददगार रहंदो। अल्हम्दुलिल्लाह हींअर मेहड़ पहुची चुका आहियूं। मेहड़ शहर जितां जी मेहंदी पूरी सिंध में मशहूरु आहे ऐं माओ बि अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फज़ल करम सां पंहिंजे ॻोठ में पहुची चुका आहियूं। पंहिंजी मंज़िल ते पुॼी विया आहियूं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फज़ल सां। पंहिंजो आबाई ॻोठ बंगुल देरो। डॉक्टर साहब हाजी साहब जे इंतज़ार में मखलूक बीठी आहे, गुल कयूं। माशाअल्लाह माशाअल्लाह।